अस्सलाम वालेकुम नाज़रीन, एसएस न्यूज़ सां गॾु आहियां आयशा सजाद। सभिनी ॾिसंदड़नि खे एसएस न्यूज़ ग्रुप जे तरफ़ां ईद जूं लख लख वाधायूं। सभ खां पहिरीं हेडलाइंस ते नज़र विझंदासीं। सिंध समेत समूरे मुल्क में ईद उल फितर मज़हबी जोश ऐं जज़्बे सां मल्हाई पई वञे। इस्लामाबाद, कराची, लाहौर, पिशावर ऐं कोयटा समेत नंढनि वॾनि शहरनि में ईद नमाज़ जा इज्तिमा थिया। सिंध समेत मुल्क में अमन ऐं ख़ुशहाली लाइ दुआऊं घुरियूं वयूं। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो आहे त पार्लियामेंट खां वधीक सुप्रीम ॿियो केरु बि नाहे। केरु बि पार्लियामेंट खे डिक्टेशन नथो ॾेई सघे। गैर क़ानूनी तौरु असेंबलियूं टोड़ींदड़नि खे इबरतनाक सज़ा मिलणु घुरिजे। सखर एयरपोर्ट थाणे जी हद बचियल शामियाणी में पुराणी दुश्मनी तां खरूस बिरादरी जी ॿिनि धुरनि विच में छिकताण वधी वई। हिक ॿिए मथां रॉकेट लॉन्चरनि समेत हेवी हथियारनि जे इस्तेमाल सबबि इलाइक़ो जंग जो मैदान बणिजी वियो ऐं गोलियूं लॻण सबबि ॿिनि मासूम ॿारनि समेत 7 ॼणा मारिजी विया। ईद जूं ख़ुशियूं मातम में तब्दील। ठटे जे साहिली इलाइक़े केटी बंदर वेझो ईद नमाज़ बाद सैयद बिरादरनि जी ॿिनि धुरनि में झेड़ो, लठियुनि ऐं छुरियुनि ऐं कुहाड़नि जो इस्तेमाल। हिकु ॼणो मारिजी वियो ऐं 6 ॼणा ज़ख़्मी थी पिया। कराची जे चिड़ियाघर में केतिरे अरसे खां बीमारियुनि सां झेड़ींदड़ नूरजहान हाथी जो दम परवाज़ करे वियो। नूरजहान जे इलाज लाइ फोरपास जे परडेही माहिरनि जूं ख़िदमतूं बि हासिल कयूं वयूं हुयूं। नाज़रीन, ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं हेडलाइंस। वधीक तफ़सीली ख़बरूं असांजे यूट्यूब चैनल ते ॾिसंदा। असांजे यूट्यूब चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न भुलिजो।